अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक्त असांजे हिन सचाई न्यूज़ स्टूडियो में मीर हसन कलोड़ो जेको फ़िज़ाई कलोड़नि जो रहवासी आहे उहो असांजे स्टूडियो में हिन वक़्तु मौजूदु आहे। उनजे चाचे खे तव्हांजी मदे जी पुलिस कंहिंजी फ़रियाद ते पकतो धुरियूं हाणे पाण में ठही वियूं आहिनि। धुरियूं ठही वञण खां पोइ बि जॾहिं अॻिली धुर फरियादी धुर जेका आहे उहो ठाह सुलोनामो थाणे ते लिखी ॾेई आई आहे। लिखी ॾियण खां पोइ बि पुलिस जेको आहे उनखे छॾण लाइ तयारु कोन्हे। पैसनि जी डिमांड आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे इंतिहाई। ऐं पैसा बि अहिड़ा ॾियनि त को वॾो धाड़ियल पकतो हुजे पुलिस ऐं वॾे कंहिं ॾोह में जंहिंखे पकिड़े ऐं उनजो पैसनि सां सौदो कंदा आहिनि पुलिस वारा। अहिड़े ई तरीक़े सां जो जेको बिहेवियर कंदा हर ग़रीब माण्हूअ सां बि। भाऊ छा मसइलो थियो आहे, छा ते तव्हांजे चाचे खे पुलिस पकतो आहे? पहिरियों त इहो थियो साईं कुड़मी थी गुज़रियो मिस्री जतोईअ जो, उन खां पोइ फसल हो थोरी घणी ॾेती लेती। कुड़मी त हाणे थींदो आहे न ईअं त। उन खां पोइ चाचे मुंहिंजे ज़मीन कई, ज़मीन जो ॿी ज़मीन हुयसि, हर बर कराई। उन खां बाद में हरनि जो वारो आयो पैसनि वठण जो त इनकार करे बीह रहियो। इनकार खां बावजूदि मुंहिंजे चाचे चयो त मूंसां हिसाबु कर। हिसाब जे लाइ वियो, भोतारनि ॾे फ़ैसिलो थियो। थोरी ख़ैरु थी वियो, भोतार नजफ़ ख़ान फ़ैसिलो कयो। इहो फ़ैसिलो कॾहिं थियो आहे? इनखे हफ़्तो खनि थियो आहे, मतिलबु शायदि मथे वञेसि, 1.5 हफ़्तो। जी जी साईं पाण नजफ़ ख़ान मुंहिंजे चाचे खे क़ुर शरीफ़ लाहे ॾिनो। बक़ाए जेको आहे उन भोतार फ़ैसिलो कयो त जेकी कणिक पई आहे तव्हां ॿई थ्रेशर हणी अधु करे खणो, बाक़ी थोरी ख़ैरु आहे। उन में ख़ुदा बख़्श बिरोही मौजूदु हो फ़ैसिले में। चवे पियो त मां वेठो हुअमि त मीर हसन कलोड़े खे भोतार माना साख ॾिनी, थोरी ख़ैरु थी वियो। उन खां बावजूदि मिस्री जतोई चाचे खे हेकर वियो, कोर्ट करे आयो। हुते चाचे खे माना ॿधराए 50-60 हज़ार ख़र्चु कयईं। वरी अॼु सुबुह लाॻू ॿधो पियो आहे। उन खां बावजूदि हिकिड़ो हफ़्तो ॾेढ थियो आहे, फ़ैसिलो थियो, फ़ैसिलो में थोरी ख़ैरु थी वियो, नजफ़ ख़ान फ़ैसिलो कयो। त हाणे छा ते बाक़ी हुन फ़रियाद? हाणे वरी माना साईं भोतार सां बि नथा मिलनि, बाक़ी ओॾो छॾे करे वते तो हुते हुते माना इहे फ़रियादूं कंदो। हाणे वियो फ़रियाद जी वजह चवे थो न मुंहिंजो कर्ज़ ई आहे। क़ुर ॾिने खां पोइ हर शइ ख़तमु आहे। क़ुर ॾिनो, हा ॻाल्हि वरी हाणे ॿीहर वरी उते ई रखियो अथई। अॼु राज़ीनामो ॾिनो अथई। पुलिस सुबुह लाॻू चाचे खे विहारे वेठी आहे। सुबुह लाइ ॿिज ते ओतो मां खणी आयोमांसि, थाणे ते पेश कयोमांसि। सिर्फ़ु 500 रुपया गीदे में कमाए खाइण वारो 20,000 ॾियो। 20,000 काॾों अचनि जो उनखे मां हाणे थाणे में छॾियो। ठीकु आहे, उहो सुबुह माना जो उन मिस्री जतोई फ़रियाद कई, सुबुह तव्हांखे ख़बर पई त पुलिस आई हूंदी न तव्हांखे त तव्हांजे मथां फ़रियाद आहे? न 4 ॾींहं अॻु में कई आहे। ॾाढो फोत थी वियो। कल्ह उनजो तॾो खयोंसीं, 4 ॾींहं उनखे थी विया। अॼु जंहिं ॾींहुं ॾाढो जुमेवार ॾींहुं फोत थियो त पुलिस वारनि फ़ोन कई आशिक़ त थाणे ते पेश थी। वियासीं उते वेठा ई हुआसीं त फ़ोन आई, ॾाढो साईं वफ़ात करियो। असां वियासीं। अॼु सुबुह खां फ़ोन कयईं त असां पेश थियाऊं। पेश खां पोइ इहो चाचो अञा ताईं ॿधो। तव्हांखे जेको आहे तो आशिक़ केरु फ़ोन कई त उहा माण्हू पेश कयो, त अॼु तव्हां माण्हू पेश कयो पाण? जी पेश कयोसीं त मिस्री जतोई बि हुयो। हाणे राज़ीनामो ॾेई वियो आहे। हाणे 20,000 ॾियो। 20,000 काॾों अचनि किलो। तव्हां जेको आहे तो उनखे पंहिंजे चाचे खे हिते पुलिस वटि पेश करे उन खां पोइ तव्हां वियो मिस्री जतोई तां 5 ॻाल्हियूं मिसाल आहे जीअं थींदियूं आहिनि चङनि मटनि जो, उनखे तव्हां मञायो ॻाल्हियुनि ते ऐं नजफ़ ख़ान वटि ॻाल्हियूं रखियूं। जी वरी बि उते ई भोतार वटि रखियूं आहिनि। तारीख़ वठी आया हो? तारीख़ बारीख़ हर शइ लिखी आहे उन्हनि पुलिस वारनि। ओॾे राज़ीनामो ॾिनो आहे। इहो राज़ीनामो कहिड़े टाइम ते थियो आहे? इहो साईं सिजल ते अॻु में थियो आहे 1 बजे। जी जी थियो आहे। सिजल ते खां अॻु में राज़ीनामो थियो आहे। सुबुह तव्हां उनखे जेको उनजी गिरफ़्तारी बि माना ॾिनी आहे पंहिंजे चाचे जी। उन खां पोइ सुलोनामो बि अॼु थियो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे उहो बाक़ी छॾण जे हवाले सां 20,000 ॾियो, 10 ॾियो। हाणे 10 या 20 हुजनि हा त पोइ तव्हांखे एतिरो टाइम छो रहियो आहे? असां हो 500 रुपया कमाए उहे बि कढी विया अथसि। हारी आहे माना कुड़मी आहे। उनखे मालिक खे बि पैसा नथो ॾेई सघे, को मसइलो आहे उन्हनि जो। उन में ई हो पाण में विढ़नि था त वरी हाणे पुलिस जेको आहे पंहिंजो चको आहे त हेॾे पैसा ॾे। हाणे हुजनि सां त मौला हुनखे 5 रुपया ॾेई हुन मां जिंद न चढ़ाए। हुनजा हुयसि ई न पोइ बि पोइ मिसाल आहे हिकिड़ो, पर हिकिड़ो आहे त मसइलो पैसनि जो नी। पैसनि जे 5 रुपए जे ॾेती लेती जो उन सां पंहिंजे उन सां उहो मसइलो लॻो पियो त उनखे नथो ॾेई सघे त उन सां मस वञे ज़ोरीअ इलाज मिनत करे उनखे उन मञायो आहे ॻाल्हि ते। वरी हाणे पुलिस जेको आहे चक में इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। मज़दूर माण्हू जेको आहे हीअ जेको SHO रहमतुल्लाह चाचड़ साहिबु असांजे मदीजी में हिन वक़्तु मुक़ररु आहे। मदीजी शहर में बदअमनी ॾोह उन ते कंहिं क़िस्म जी को कंट्रोल इन करे कोन थो थिए त हिननि जो सॼो सारो तवजो ऐं हिन जी जेका सरगर्मी आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसा नोट कमाइण जी आहे।
ग़रीब माण्हुनि खे ॿधणु, उन्हनि खे हिरासा करणु, उन्हनि खां 5 रुपया खाइणु, पटणु, पुलिस आशिक़ केरु जेको आहे उन जूं बि तमामु घणियूं कंप्लेंट्स अचनि थियूं, माना उहो ख़ुदि पैसा थो करे छा करे। उन सुबुह खां ॻाल्हायो, हाणे वॾो साहब थो चवे पैसा। अच्छा, हाणे वॾो साहब ख़ुदि त तव्हां ईअं कोन चवंदो हूंदो न भाई, मुंशी थो चए मुंशी घुरिया, उहो वरी वियो हलियो त हाणे साहब पाण पाण तव्हांखे घुराए चई पैसा ॾियो 20,000। ऐसे जो ख़ुदि कीअं घुरंदो साईं हाणे घुरे पियो तॾहिं त चवंदा नी। इंतिहाई अफ़सोस आहे, हाणे ऑफिसर अहिड़ा त माना जेको आहे थी विया आहिनि जो ख़ुदि पैसा था घुरनि। अॻे विया मुंशियुनि खे पटे वारनि नौकरनि खे लॻाईंदा त भाई मिड़ई चांहि पाणी कढी ॾियो, उन्हनि खे हया शर्म थींदो ऑफिसरनि खे घुरंदे पैसा। हाणे माना सफ़ा ईअं थी पिया आहिनि, ऐसे जो रहमत लाज़ादर ख़ुदि तव्हांखे पैसा ॾियो। हा साईं, इहा ॻाल्हि आहे। तो SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ साहब जिन खे गुज़ारिश कंदासीं त साईं तव्हां पंहिंजो माइट SHO साहब त मोकिलियो आहे असांजे शहर मदईअ में, त पर महिरबानी करे इनखे कुझु हिदायत कयो त ग़रीबनि खे त घटि में घटि लुट मार न करे। ॾोहारी आहिनि, जुआ खाना आहिनि, मनशियात आहे, उतां घणो ई माल माना कमाइनि था, ग़रीबनि खे त ख़ुदा रा माना माफ़ु कयो।